चूड़ जमाली खांटू मोरी गोंगाणी कादर डिनो शाह ऐं आसपास वारनि ॻोठनि जे रहिवासियुनि पारां ब्रांच मोरी लॻ बंद वारे रोड ते क़ाइम फ़ाहिशी जे अॾे जूं औरतूं पारां सरेआम बुराइनि जी दावत ॾियण तोड़े राहगीरनि खां ज़ोरी मोबाइल फ़ोन रोक रक़म फ़र्क़ करण मोटरसाइकिलूं फ़र्क़ करण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। इन मौक़े ते सिद्दीक़ लाखाटियो, शेर मोहम्मद शाह, नियाज़ लाशारी ऐं ॿियनि जो चवणु हो त ब्रांच मोरी भरिसां खांटू मोरी लिंक रोड ते क़ाइम फ़ाहिशी जे अॾे सबबु ॻोठाणनि जो जीअं जंजाल थी वियो आहे। फ़ाहिशी औरतूं समाजी बुराइनि सां गॾु ईंदड़ वेंदड़ ॻोठाणनि खे ज़बरदस्ती रोके खान रोक रक़म मोबाइल फ़ोन फ़र्क़ कनि थियूं। साॻे वक़्तु फ़ाहिशी जे अॾे ते वटां मोटरसाइकिल फ़र जूं वारदातूं रोज़ जो मामलो बणियल आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त अॾा हलाईंदड़ अली शेर ऐं असगर चौहान औरतूं सप्लाई करण सां गॾु ॿाहिरां ॾोहारी माण्हू घुराए फुरजूं वारदातूं कराइनि था। हुननि मुतालबो कयो त फ़ाहिशी जो अॾो ख़त्म कराए इलाइक़े वासियुनि तां इहो आज़ार ख़त्म कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज दायर वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।